बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्रिएशन दोस्तों, पूरी सिंध अॼु सोग में आहे। पूरी सिंध जे लाइ अॼु कारो ॾींहुं आहे। असां सभिनी खे अॼु ईअं ॾुख आहे जीअं कंहिंजे घर जो भाती मारियो वियो हुजे। असांजे हर सिंधीअ जे घर में थधो विछायल आहे। अॼु मोरो जो ॿियो ज़ख़्मी क़ौमी कारकुन इरफान लिगारी बि शहीद थी वियो आहे। असांजे भाउ, असांजे क़ौमी कारकुन रायद लिगारी खां पोइ इरफान लिगारी बि शहीद थी वियो आहे। असां सभिनी जे घरनि में तॾा विछायल आहिनि। सिंध सोग में आहे। असांजो माण्हू हाणे सोचण ते मजबूर थींदो। असांजो माण्हू हाणे सम्झी चुको आहे त ही हुकूमत में वेठल मुक़्तदर दुरियुनि जा दलाल, मुक़्तदर दुरियुनि जा चमचा, मुक़्तदर दुरियुनि जो बूट साफ़ कंदड़, मुक़्तदर दुरियुनि जा बूट साफ़ कंदड़ ही पॉलिसी कॾहिं बि सिंध ऐं सिंध वासियुनि सां सचा न थींदा। मां अॻ में बि चवंदो रहियो आहियां, बार बार चवंदो रहियो आहियां, सिंध असेंबली में वेठल 95% ही मेंबर या त लाॾाऊ आहिनि, या ॿाहिरों आयल आहिनि, या हिन धरतीअ जा वासी न आहिनि, या हिते असां वटि मड़ियल आहिनि। सिंध असेंबली में वेठल दलालनि खे छॾे असां अॻिते वधि सोचूं त उन्हनि खां अलावा बि असां पंहिंजी क़ौम लाइ छा कयो आहे। असां पंहिंजी क़ौम लाइ जेकी सुजाण धुरियूं सॾायूं था, उन्हनि पंहिंजी क़ौम लाइ छा कयो आहे। शहीद इरफान लिगारी, शहीद राहिद लिगारी खां पोइ हाणे कंहिंजो वारो आहे। हाणे केरु इंतज़ारु करे, हाणे केते मुसीबत अचणी आहे, उन लाइ असांखे तयारु रहणो पवंदो। असां तयारु आहियूं। असां उहे सभु तयारु आहियूं जेके इक़्तिदार जो मज़ो वठण खां अलावा सिंध सां गॾु बीठा आहिनि। उहे सभु तयारु आहियूं त हाणे पीपल्स पार्टी वाज़िह यज़ीदी किरदारु अदा करे सिंधी क़ौम जे साम्हूं थी बीठी आहे। त हाणे पहिरियों चयो वेंदो हुयो त सिंध हुननि लाइ वखर आहे। पीपल्स पार्टी सिंध वखर सम्झी सिंध खे खपायो आहे। पर हाणे चऊं था त हुननि सिंध खे माले गनीमत सम्झी हाणे लुटणु शुरू कयो आहे। जंहिंखे जिथों अचे थो लुटे थो, फुरे थो, तबाह थो करे, बर्बाद थो करे। जेकॾहिं केरु रस्ते में इरफान लिगारी आयो ऐं ज़ाहिद लिगारी जहिड़ा क़ौमी कारकुन आया त उहे माना शहादत जे मक़ाम ते पहुची वञनि था, या मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ईज़ायो वञे थो। हिननि न छॾी आहे का टाउन कमेटी, न छॾी आहे का मार्केट कमेटी, न छॾियो आहे को DC हाउस, न छॾी आहे का ॿियो इदारो जिथे रेवेन्यू वग़ैरह, जिथे हिननि पंहिंजो पाण खे मालामाल करण लाइ दाड़ो न हयो आहे। हिननि माण्हुनि खे हाणे जीअं चइबो आहे न, माले गनीमत जेके
हासिल करण जे चकर में हूंदा आहिनि न, पोइ उहे माले गनीमत वारा जेके उन्हनि जे विच में उन्हनि जे रस्ते में ईंदा आहिनि न, उहे उन्हनि जा मुखालिफ़ ई हूंदा आहिनि ऐं उन्हनि सां जंग जोटींदड़ ई हूंदा आहिनि। हिननि सम्झी छॾियो आहे त सिंधी क़ौम खे हाणे सिंधी क़ौम सां असांखे जंग करणी आहे। सिंधी क़ौम खे जो माल लुटणो आहे, जेकॾहिं बर्बादु करिणो आहे, तबाह करिणो आहे, जेकॾहिं हीअ असांजे रस्ते में अचनि त हिननि खे कंहिं बि तरीक़े सां हटायो, गोलियूं हणी थाणनि में ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे या ॿियनि तरीक़नि सां हटाए छॾियो। हिननि पाण खे आका सम्झणु शुरू कयो आहे, असांखे ग़ुलाम सम्झणु शुरू कयो आहे। शहीद इरफान निगारीअ जे लाश लाइ क़ौमी कारकुन हैदराबाद सिविल अस्पताल पहुता आहिनि। उते पुलिस जो डफरियूं पहुची वियूं। उन्हनि शहीद जे लाश खे असां चवंदासीं गिरफ़्तार करे वरितो आहे। असां इहे न चवंदासीं त खणी विया, उन्हनि गिरफ़्तार कयो आहे। उन्हनि खे असांजी शहादतुनि खां भउ थो थिए। हाणे हू असांजी शहादतुनि खां डिॼनि था, हू असांजे शहीदनि खां डिॼनि था। हुननि जूं निंडूं हराम थियल आहिनि त असां जेको माले गनीमत लुटियूं था, असां सिंध खे त वखर करे खपायोसीं, पर हाणे माले गनीमत करे जेको लुटियूं था त उन जे विच में सिंधी क़ौम छो थी अचे? सिंधी क़ौम इन करे उन जे विच में अचे थी जो सिंधी क़ौम हिन धरतीअ खे माउ सम्झे थी। हिन वसीलनि खे, हिननि पंहिंजो सिंधूअ खे पंहिंजे जियापे जो हिसो सम्झे थी। सिंधी क़ौम इन जे करे आॾो अचे थी जो हू सम्झनि था त असां 5000 साल तहज़ीब जा मालिक आहियूं। तव्हां कलोका लाॾाऊ, ईरानी भाॼोकड़, कंदारी भाॼोकड़, जाबलू सरदार ऐं हिते खसी थियल सिंधी क़ौम जा वॾेरा गॾिजी तव्हां सिंधी क़ौम जो इस्तेहसाल कंदव। असां वेही ॾिसंदासीं? न ॾिसंदासीं। असां तव्हांजो पीछो कंदासीं। तव्हांजो पीछो ओसि ताईं कंदासीं जेसि ताईं तव्हां सिंध जी जिंद नथा छॾियो। ओसि ताईं पीछो कंदासीं जेसि ताईं तव्हां पंहिंजे अबाणनि घरनि ॾे नथा मोटियो। तव्हां पाण खे सिंधी था सम्झो? सिंधी सदाए सिंध था लुटियो? शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। तव्हांखे ॿुॾी मरणु घुरिजे। सरदार छा चवे थो? ही सिंध असांजो वतन आहे। अड़े वतन खे ईअं खपाइबो आहे? अड़े तूं छा हुआ? अड़े तूं पाण खे माना सिंध जो पुटु थो सॾाए? अड़े तूं सिंध जो पुटु छाजो आहे? तूं त ईरानी भाॼोकड़नि जी औलाद आहे। तुंहिंजो सिंध सां को नातो कोन्हे। 300 साल अवल लॾे आयल माण्हू, तव्हां जेकॾहिं सिंध खे हिनमहिल ताईं न अपनाए सघिया आहियो त तव्हांजे नस्लनि मां कहिड़ी उमेद कंदासीं? तव्हां गद्दार इब्ने गद्दार आहियो। तव्हां गद्दार इब्ने गद्दार आहियो। तव्हां सिंध जा दुश्मन आहियो। तव्हां कुर्सियुनि जे एवज़ पंहिंजे दलाली करे ऐं सिंधी क़ौम खे खपायो, सिंधी क़ौम जा वसीला खपायो, सिंधी क़ौम जो तशख़ुस खपायो ऐं सिंधी क़ौम जी तहज़ीब खपायो था। अड़े ॿुॾी मरो तव्हां। ज़ियाल अंजार खे मां चवणु चाहींदुसि, तूं इरफान निगारीअ सां इरफान शहीद जो जनाज़ो खणायो आहे, तोखे मुंहुं ॾियणो आहे हिन सां। तूं छा थो सम्झी त सिंधी क़ौम चुप करे इहो सॼो तमाशो ॾिसंदी? कॾहिं बि न ॾिसंदी सिंधी क़ौम हिन तमाशे खे। ज़ियाल अंजार तूं यादि कर, मां त तोखे विचोले तबिके जो माण्हू सम्झां पियो। सिंधी विचोले तबिके जो माण्हू सम्झनि पिया हीअ असां मां आहे ऐं असांजो थी बीहंदो। पर त तूं दलालीअ में तूं ॿियनि खे बि मारे वए, तूं ॿाहिरनि खे बि मारे वए। दलालीअ में त तूं पंहिंजो पाण किराए छॾियो, पंहिंजो तशख़ुस किराए छॾियो। सिंधी क़ौम हाणे जागी चुकी आहे। इरफान ऐं ज़ाहिद निगारीअ जो खून रायगा न वेंदो। इंशाल्लाह हिननि जो हक़ हिसाब तव्हां पीपल्स पार्टी वारनि जी हुकूमत खे ॾियणो पवंदो ऐं इंशाल्लाह सिंधी क़ौम जेसि ताईं सिसीअ में साहु आहे तव्हां खां इहो प्लान ज़रूरु कंदी इंशाल्लाह।